अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। पेश है शहजादकोट में नज़ीर अहमद सूमरो जी रिपोर्ट है। शहजादकोट में बरसाती गंदो पानी निकाल न थियण ऐं गंदगी के आज़ार ते शहरियुनि पारां CMO इरशाद होलियो खिलाफ बरसाती पानी में बदबू छॾे अनोखो एहतजाज कंदे टायरन के बायूं ॾेई नेशनल बैंक अॻियां 3 कलाकनि ताईं धरणो हणी रोड रस्ता बंद करे छॾिया। मशरियल शहरियुनि पारां नाअल CMO हटायो शहर बचायो जा नारा हया विया। फंगी हुआ वो खत्म थी गया मुसलमान कम नथा कराने थे शहर में म्यूनसिपालिटी हुआ वो बंद थी गया हाणे मुसलमान ने बजट से पैसा ॾींदा उनखे तनख़्वाह करे मुसलमान के पैसा था ॾियनि। महिरबानी करे मुसलमान के मना पगारूं बंद कनि। फंगी असांजे शहर में अचनि त असांजो शराबुर साफ़ थींदो साफ़ सुथरो थी वेंदो। असांजा रोड नालियूं सभु ख़त्म थी विया। असां पाण परेशान आहियूं निमाल खां परेशान आहियूं। असांजो जेको आहे न खाइण पीअण असांजो पानी में ॾिसो महिरबानी करे टीम को बि हटाए छॾियो ऐं टीम को बि हटाए छॾियो। शहर में तबाही जा मंज़र तबाही आहे। ख़बरुनि जी दुनिया।